अप्रैल जी झुड़ियाली ऐं मीरहांजड़ी शाम हुई। आसमान ते परींहं जे ज़ुल्फ़नि जहिड़ा कारा ककर छायल हुआ। हवा में छणियल पननि, ताज़नि गोंचनि ऐं मींहं फुड़नि में महकंदड़ मिटीअ जी हुबकार हुई। अहिड़नि बिनल, हुबकारियल ऐं झुड़ियाली सांझनि में रूह जे अफ़क़ ते कंहिं यादि जी अंडलित खणंदी आहे। कंहिं चाहत जो चंड उभरंदो आहे ऐं जीअ में झुड़ियालियूं लाइ ॾींदड़ मेघ मल्हार पहिरीं यादि पवंदा आहिनि। सारंग जो त को पिरी न हो, न जीअ में झुड़ियालियूं हुयूं, न चाहत जो चंड हो, न यादि जी अंडलिट हुई। हल्को हल्को ग़म हो जेको अंदरि ई अंदरि दुखंदो थी रहियो ऐं अॼु हुन झुड़ियाली सांझी ऐं हिननि मींहं फुड़नि संदसि ग़म खे वधाए छॾियो। हू कमरे जी दरीअ जे भरिसां कुर्सी रखे वेठो ऐं सिगरेट दुखाए दरीअ जे लोही सिखनि खां ॿाहिरि निहारणु लॻो। आसमान ते छायल कारनि ककरनि में हुनखे सिंधूअ जी सूरत नज़र आई। ॿिनि वॾनि चीरूं ऐं फटरनि अखियूं ॻोरा छपर खणी हुन ॾांहुं निहारियो ऐं पोइ झुड़ जे तहनि में महलूल थी वियूं। वरी हुन जे अखियुनि जे अॻियां सकीना जो चहिरो उभरियो, पिघरियल सोन जहिड़ो रंग, चेल जेॾा चोटा, जिस्म ते जवानी जा गुल गौंच। हुन जे दिलि में सुरूर जी हल्की लहर उभरी, जज़्बनि जो जल तरंग वॻो ऐं पोइ हर तरफ़ सानत छाइंजी वई। साॻी उदासी, साॻी तन्हाई। हाणे हुनखे पंहिंजो ख़्वाबु यादि पियो। अणॾिठल पिरीअ जा पूर संदसि रूह खे वण वेढ़ीअ जियान वकोड़े विया। उहो कहिड़ो पिरी हो जंहिंजी यादि में हिन जी सारी हस्ती, सारो वजूद सिगरेट वांगुरु दुखंदो थी रहियो। ओचितो हुन जे कुल्हे ते कंहिं हथु रखियो। हुन खां हल्को छिरक निकिरी वियो। हुन कंधु फेरे ॾिठो, साम्हूं मोहन बीठो मुरकी रहियो हो। कहिड़नि पूरनि में आहीं? हल त सिंधूअ जे घर हलूं। सिंधूअ अॼु हिकिड़े अंग्रेज़ जर्नलिस्ट छोकिरीअ खे दावत ॾिनी आहे, तोखे ऐं मूंखे बि सॾियो अथई। सारंग यकदमि तयारु थियो ऐं हू ॿई सिंधूअ जे घर ॾांहुं रवाना थिया। सिंधू ऐं रजनी लान में कुर्सियूं विछाए वेठियूं हुयूं। हुननि जे भर में उहा अंग्रेज़ छोकिरी बि वेठी हुई। सिंधूअ संदन तारुफ़ करायो। हुन जो नालो मार्गरेट हो। हिंदुस्तान घुमण आई हुई ऐं हिंदुस्तान जी आज़ादी जी जिदोजहद ते किताब थी लिखियाई। सारो हिंदुस्तान घुमी हींअर सिंध घुमण आई हुई। सिंध जी तारीख़, तहज़ीब, माण्हुनि जी रहणी करणी ऐं रीतुनि रस्मुनि खां एतिरी त मुतासिर थी हुई जो सिंध ते हिकिड़ो जुदा किताबु लिखणु थी चाहियां। अव्हांखे बि असां सिंधियुनि जे सादगी ऐं महिमान नवाज़ी ॾाढी पसंदि आई हूंदी, मोहन मुश्किल चयो। हा, मूंखे सिंधियुनि जी सादगी ऐं महिमान नवाज़ी ॾाढी पसंदि आई। असां सिंधियुनि खे हुन सादगी ऐं महिमान नवाज़ी ई मारियो आहे। असांजे अङण ते आयल महिमान जे मन में त मंदी हूंदी आहे, पर असां हुनखे खिली खिकारींदा आहियूं। शुरू में असां बि अव्हां वटि महिमान थी आया हुआसीं। अव्हां असांखे बि खिली खिकारियो ऐं मोट में असां अव्हांखे ग़ुलामी जा ज़ंजीर ॾिना। मोहन ऐं मार्गरेट ॻाल्हाए रहिया हुआ ऐं सारंग मार्गरेट खे गौर सां ॾिसी रहियो हो। हुनखे मार्गरेट जा मुहांडरा सुहा थी लॻा, ॼण हुन पहिरीं बि मार्गरेट खे ॾिठो हो, पर अलाए जे किथे। ओचितो सारंग खे यादि अची वियो त हुन मार्गरेट खे किथे ॾिठो हो। यकदमि चयाईं, मां तव्हांखे पहिरीं बि ॾिठो आहे। मूंखे? मार्गरेट हैरत मां पुछो, किथे? जंहिं रेल में मां कराचीअ आयो हुअसि, उन रेल मां तव्हां बि लथा हुया। तव्हां सां गॾु तव्हांजा पीउ माउ हुया। मुंहिंजा पीउ माउ त लंडन में आहिनि। उहा अंग्रेज़ फैमिली मुंहिंजी दोस्त आहे। हू मूंखे मोहन जो दड़ो घुमाइण वठी विया हुआ। मोहन जे दड़े जे बारे में अव्हांजो छा रायो आहे? रजनीअ पुछो। मोहन जो दड़ो हिकिड़ी अज़ीम क़ौम जी अज़ीम तहज़ीब जो तहज़ीबी दस्तावेज़ आहे। असां यूरोपियन खे पंहिंजी तहज़ीब ते फ़ख़्रु आहे, पर ॾिठो वञे त यूरोप जा वहशी क़बीला जॾहिं अञा हैवानी सतह ते ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ, तॾहिं सिंधियुनि जी तहज़ीब बुलंदियुनि ते पहुची वई हुई। तव्हां जॾहिं कराची जे स्टेशन ते लथा हुआ, तॾहिं तव्हां हिकिड़े मलंग जो फ़ोटू बि कढियो हो। हा, मूंखे यादि आहे। तॾहिं मां सोचियो हो त तव्हां इंग्लैंड वञी हिंदुस्तान जे बारे में लिखंदव, उन किताब में उन मलंग जो फ़ोटू ॾींदव त हिंदुस्तान नेहरू न आहे, जिनाह न आहे, पर हिंदुस्तान अधु उघाड़ो चरसी मलंग आहे। हिन हिंदुस्तान खे आज़ादी न, पर तहज़ीब घुरिजे ऐं अंग्रेज़ अहिड़ी हिंदुस्तान खे आज़ादी ॾेई इंसानियत ऐं इंसानी तहज़ीब सां मज़ाक़ कंदा। अव्हां मूंखे ग़लति सम्झो। मां हिंदुस्तान जे जोगियुनि ऐं मलंगनि जे बारे में किताबु लिखणु नथी चाहियां। मां त हिंदुस्तान जे उन नई नस्ल जे बारे में लिखणु थी चाहियां जेको सोचे थो ऐं जेको हिंदुस्तान जो ज़मीर आहे।
अव्हांजे ख़्याल में हिंदुस्तान जो पढ़ियल लिखियल तबिको, जंहिंखे अव्हां हिंदुस्तान जो ज़मीर था सॾियो, सो छा थो घुरे? सिंधुअ पुछियो। जेको हिकु गैरतमंद क़ौम जो गैरतमंद नस्ल घुरंदो आहे, यानी आज़ादी, मार्गरेट चयो। हिंदुस्तान जो ज़मीर फ़क़ति आज़ादी नथो घुरे, पर इनक़िलाब थो घुरे। रुॻी आज़ादी त कांग्रेसी ऐं लीगी था घुरनि, त जीअं अंग्रेज़नि जे वञण खां पोइ उहे कारा अंग्रेज़नि जे ठाहियल फुरलट वारे सिरिश्ते सां अवाम खे फुरे ऐं लुटे सघनि, मोहन चयो। मिस्टर सारंग, अव्हीं मुस्लमान आहियो, अव्हांजो पाकिस्तान जे बारे में छा ख़्यालु आहे? मार्गरेट पुछियो। मां पाकिस्तान जो ज़बरदस्त हामी आहियां, सारंग वराणियो। छा अव्हीं लीगी आहियो? मार्गरेट पुछियो। न, मां लीगी न आहियां, पर तारीख़ जो शागिर्दु आहियां, ऐं उहो तारीख़ जो फ़ैसिलो आहे त हिंदुस्तान जो विरहाङो थिए ऐं पाकिस्तान वजूद में अचे। अव्हीं बि इन नज़रिए जा हामी आहियो त हिंदू ऐं मुस्लमान ॿ जुदा जुदा क़ौमूं आहिनि, जिन खे रहण लाइ ॿ हिंदुस्तान, यानी हिकु हिंदुस्तान ऐं ॿियो पाकिस्तान घुरिजे? मार्गरेट पुछियो। हा, मुंहिंजे ख़्याल में हिंदू ऐं मुस्लमान फ़क़ति ॿिनि जुदा जुदा अक़ीदनि जा पोइलॻ न आहिनि, पर ॿ जुदा जुदा क़ौमूं आहिनि। अव्हांजी त साॻी धरती आहे, साॻी तारीख़ आहे, साॻी तहज़ीब ऐं सक़ाफ़त आहे, पोइ अव्हीं कीअं ॿ जुदा जुदा क़ौमूं आहियो? मार्गरेट पुछियो। तारीख़ी ऐं सक़ाफ़ती लिहाज़ खां बि हिंदू ऐं मुस्लमान ॿ जुदा जुदा क़ौमूं आहिनि। असां हिंदुस्तान खे छॾे सिंध जो मिसाल था वठूं, जो सिंध ई उहो सूबो आहे जिते पहिरीं मुस्लमान आया, ऐं सिंध ई उहा जाइ आहे जिते सभ खां पहिरीं इस्लामी अक़ीदनि खे मक़ामी रंग में रंगे हिंदू ऐं मुस्लमाननि खे हिक ॿिए जे वेझो आणण जी कोशिश कई वई। इन जो सभ खां वॾो मिसाल इस्माइली तहरीक आहे। इन तहरीक जी अवाइली दाई पीर नूर अल-दीन खे सत गरनूर बि सॾियो वेंदो हो। हुन 10 अवतार नाले किताब लिखियो, जंहिं में हुन पंहिंजे मुस्लमानी अक़ीदनि खे हिंदू देवताउनि जे तमसीलनि में पेश कयो। इस्माइली तहरीक सिंध में ज़ोर वरितो ऐं सिंध में मुस्लमान ऐं हिंदू, अरबी ऐं सिंधी तहज़ीब ऐं अक़ीदनि पाण में मिली हिकु नई तहज़ीब खे जनमु ॾिनो। तंहिंखां पोइ सिंध जे सूफ़ियनि मज़हब जे सभिनी वेछनि खे रेटे ऐं मेटे हिंदू ऐं मुस्लमाननि खे हिकु सतह ते आणे बीहारियो। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि हूंदे बि सिंध में सिंधी मुस्लमाननि जी तारीख़ जो आगाज़ मोहम्मद बिन क़ासिम जी फ़तह सां थिए थो ऐं हिंदुनि लाइ ग़ुलामीअ जे दौर जी शुरूआति थिए थी। ऐं हिंदू पंहिंजा तारीख़ी रिश्ता ऐं नाता सिंध जे तारीख़ी किरदारनि जहिड़ोकि दोदे, दरिया ख़ान ऐं होशू शीदी सां ॻंढण जे बदिरां पृथ्वीराज, राणे प्रताप सिंह ऐं शिवाजीअ सां था ॻंढनि। सक़ाफ़ती लिहाज़ खां बि सिंध जे हिंदुनि ऐं मुस्लमाननि में वेछा ऐं फ़ासिला आहिनि। सक़ाफ़त कंहिं बि क़ौम जी गॾियल शख़्सियत जो इज़हार आहे, जंहिं मां उन क़ौम जो मख़सूस मिज़ाज पियो झलकंदो आहे। सिंध जी रिली, खेस, अजरक, सूसी, छर ऐं ॿियूं इस्तेमाल जूं शयूं जिन खे मां मादी सक़ाफ़त, मटीरियल कल्चर सॾियां थो, तिन मां सिंधियुनि जी रूह जा रंग पिया झरकंदा आहिनि। पर सिंधी हिंदू उन्हनि शयुनि खे इस्तेमालु न कंदो आहे, जो हुननि जे ख़्याल में उहो मुस्लमानी कल्चर आहे। हिंदुस्तान जे विरहाङे ऐं पाकिस्तान जी घुर जो सबबु उहे तारीख़ी ऐं सक़ाफ़ती वेछा न आहिनि, पर हिंदुनि ऐं मुस्लमाननि जे मुआशी छकताण आहे। हिंदू हर सतह ते मुस्लमाननि जी मुआशी नाकाबंदी कई आहे, ऐं मुस्लमान पंहिंजो पाण खे मुआशी तरह सां ग़ैर महफ़ूज़ थो सम्झे। जॾहिं नेपियर सिंध फ़तह कई ऐं हुकूमत जो नओं सिरिश्तो क़ाइमु करे नाउमल जी मदद सां जेके बि मुख़्तियारकार ऐं कामूरा मुक़ररु थिया, से सभु हिंदू हुआ। उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं हिंदू नौकिरियुनि जे मामले में मुस्लमाननि जी नाकाबंदी कंदो थो रहे। एतिरे क़दुरु जो कस्टम्स जी हिकिड़ी वॾे हिंदू अमलदार रिटायर थियण महिल चयो त मूं कस्टम्स में एतिरा त हिंदू भरे छॾिया आहिनि जो सालनि ताईं को मुस्लमान इन खाते में पेर पाए न सघंदो। वापार में बि हिंदू मुस्लमाननि खे अॻिते वधणु नथो ॾिए, ऐं सिंध जे वॾनि शहरनि में किथे बि अव्हां सिंधी मुस्लमान जो दुकान न ॾिसंदव। बहिराड़ीअ में वरी हिंदू वाणियूं आहे, जेको मुस्लमान ॻोठाणे लाइ मुआशी नासूर आहे। हू मुस्लमान ॻोठाणे खे ॻाटे भॻे व्याज ते कर्ज़ु थो ॾिए, हुन जी ज़मीन गिरवी थो रखे ऐं कॾहिं कॾहिं हुन जी जहालत मां फ़ाइदो वठी गिरवीअ जे बहाने विकिरे जे दस्तावेज़ ते आङूठो थो हणाए, ऐं साॻे वक़्तु हुन खां व्याज बि वठंदो थो रहे। असांजे ॻोठ जो ज़मींदार हिंदू आहे। हुनजे हिकिड़े हारीअ पंहिंजे पुट खे स्कूल में दाख़िल करायो,
ज़मींदार खे ख़बर पई त हारीअ खे सॾाए चयाईं, अड़े पुट खे पढ़ाए छा कंदे, मेंह थो वठी ॾिए, पुट खे ॾे त चारे। मतिलबु त हर सतह ते हिंदूअ मुस्लमान जी मुआशी नाकाबंदी कई आहे ऐं मुस्लमान इन मुआशी नाकाबंदीअ खे तोड़णु थो चाहे। इन लाइ हू पाकिस्तान जी घुर थो करे। हिंदुनि जे इन रवैये जो सबबु छा आहे? मार्गरेट पुछो। मां तारीख़ जो शागिर्दु आहियां ऐं हर शइ खे तारीख़ जे पस मंज़र में ॾिसंदो आहियां। मुंहिंजे ख़्याल में हिंदुनि जे इन रवैये जो सबबु इहो आहे जो हिंदू मुस्लमाननि जे दौर हुकूमत खे पंहिंजी ग़ुलामीअ जो दौरु सम्झंदो रहियो आहे। मां मञां थो त मुस्लमान बादशाहनि मज़हबी तंग नज़रिये जे करे हिंदुनि सां ज़्यादतियूं ऐं ज़ुल्म कया हूंदा। हींअर हिंदू उन्हनि ज़्यादतियुनि, ज़ुल्मनि ऐं ग़ुलामीअ जो बदिलो था वठनि। अखंड भारत ऐं पाकिस्तान जो झगड़ो ॿिनि फोरुनि जो झगड़ो आहे। कमज़ोर फोरू ताक़तवर फोरूअ खां अलॻि रहणु थो चाहे त जीअं हू पंहिंजे अवाम खे चङी तरह फुरे ऐं लुटे सघे। बाक़ी रमुअ ऐं प्रेमीअ खे न अखंड भारत सां दिलचस्पी आहे ऐं न पाकिस्तान सां। हू न आज़ादी था घुरनि ऐं न हिंदुस्तान ऐं पाकिस्तान था घुरनि। हू फ़क़ति जीअण जो हक़ था घुरनि। हाणे हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे बहस खे छॾियो, अचो त सिंधुअ खां शाह साईंअ जी काफ़ी ॿुधूं। पहिरीं त सिंधुअ नटायो, पर पोइ सभिनी जे चवण ते अंदरां सितार खणी आई। सितार जूं तंदूं ठीकु करे हुन हल्की खंगकार सां निड़ी साफ़ु कई ऐं पोइ सितार जूं तंदुनि खे छुहाईं। सानच सीने में सुरनि जा टांडाणा टिमकी पिया ऐं पोइ सुरनि जूं लाटूं निकिरणु लॻियूं। सिंधुअ अखियूं ॿूटे छॾियूं ऐं आलाप ॾेई बेत ॾिनाई। ककर मंझि कपार झुड़ नेणो न लहे, जहिड़ा मुंहिंजा सुपरी तहिड़ा मेघ मल्हार, खण अखियूं खिल यार त वञनि सूर संधा करे। सारंग खे ईअं लॻो ॼण सिंधुअ जी निड़ीअ मां नूर जा किरणा फुटी पिया आहिनि ऐं हर तरफ़ नूर ई नूर बिखिड़िजी वियो आहे। ॾोहीड़ो पूरो करे हुन सितार खे छेड़ियो। सितार जे तारुनि मां ॼण मींहुं फुड़ियूं वसणु लॻियूं। सिंधुअ काफ़ी शुरू कई। आई मुंद मल्हार आउं खुंबा कंदसि कपिड़ा, आई मुंद मल्हार। सिंधुअ जो आवाज़ु फ़िज़ा में तरणु लॻो, जीअं हंज नीरे पाणीअ में तरंदो आहे। नूर जी धारा हुई जेका फ़र्श खां अर्श ॾांहुं वहणु लॻी हुई। हर तरफ़ कुन जा पड़लाव हुआ, ॼण काइनात नए सिर तख़लीक़ थी रही हुई, जंहिं में को ॾुख ॾंभ अहंज ऐं ईज़ाउ न हो। जिते कारा ककर हुआ, भूरा बादल हुआ, मींहुं फुड़ियूं हुयूं, मेघ मल्हार जहिड़ा सुपरी खुंबा कपिड़ा पाए अखियूं खणी खिलिया हुआ ऐं धरतीअ तां सभई ॾुख धोपिजी विया हुआ। मेंढो मींहुं पुसायो हो, बंभावार भॻा हुआ, आला ककर भनड़स बंभावार। सिंधु जो आवाज़ु बंदि थी वियो ऐं नए तख़लीक़ थियल काइनात विटिड़ी वई। सारंग ॾिठो त हू धरतीअ ते हो ऐं हुन जे साम्हूं सिंधु वेठी हुई ऐं सभई हुन जे राग जी तारीफ़ करे रहिया हुआ ऐं हू अखियूं सिंधुअ में खुपाए पंड पहण थियो वेठो हो। मामूली मुहांडनि वारी सिंधु अख छिंभ में केतिरी न हसीन थी पई हुई, ॼण शाह साईंअ जे सारंग जा सुर हुन जे सुरीर में समाइजी विया हुआ। अव्हांखे मुंहिंजी काफ़ी न वणी छा? सिंधुअ सारंग खां पुछो। जी। सारंग ॼण निंड मां जागी पियो। जी, ॾाढी वणी। लफ़्ज़ हुन जी ज़बान मां अटकी थी निकिता। सिंधु सारंग जे वातां पंहिंजी तारीफ़ ॿुधी ॾाढी ख़ुशि थी। सुभाणे हलो त मयाणीअ हलूं? सिंधुअ मोहन खे पुछियो। मार्गरेट मयाणी ॾिसणु थी चाहे। मयाणीअ जी जंग सां मार्गरेट जे ख़ानदान जो हिकिड़ो ॾुखोईंदड़ दास्तान वाबस्ता आहे। कहिड़ो दास्तान? मोहन पुछियो। असांजे ख़ानदान में हिकिड़ी मार्गरेट हुई। हुन जो असुलु नालो त ॿियो हो, पर पोइ हुन पंहिंजो नालो मार्गरेट रखायो हो। हुन जो मङेदो मयाणीअ जी जंग में शहीद थियो हो। हुन जो नालो फिलिप हो। हू शाइर हो। हुन शाह लतीफ़ जा बेत अंग्रेज़ीअ में तर्जुमो कया हुआ। वॾो अमन पसंदि हो। मरण खां पोइ हुन जे खीसे मां ख़तु निकितो जेको हुन पंहिंजे मङेंदीअ खे लिखियो हो। उन ख़त में हुन जंग खे निंदियो हो, नेपियर खे निंदियो हो ऐं पोइ बि बंदूक खणी बहादुर सिपाहीअ वांगुरु विढ़ी शहीद थियो हो। मार्गरेट सारी उमिरि शादी न कई ऐं सारी हयाती पंहिंजे शाइर ऐं शहीद मङेंदी जी यादि में गुज़ारे छॾियईं। हर हिकु जंग सां लुटियल सुहागनि, उजड़ियल झोलियुनि ऐं लुछियल लोलियुनि जा दास्तान वाबस्ता आहिनि। मयाणीअ में बि को माणिक, को सारंग शहीद थियो हूंदो ऐं कंहिं सिंधुअ ॾहाग ॾिठो हूंदो।
फिलिप जी शहादत ऐं मार्गरेट जे ॾहाग जो ॿुधी मार्गरेट जी अखियुनि में लुड़क तरी आया। सिंधुअ यकदमि पुछियो, छा थियो? अव्हां उदास छो थी विया? कुझु न आहे, मार्गरेट मुरकण लॻी, पर हुन जे मुर्क मां बि लुड़क लिया पाइण लॻा। हुन यकदमि मौज़ू मटाए ॿी ॻाल्हि शुरू कई ऐं ॻाल्हियुनि जो नओं सिलसिलो शुरू थी वियो। वक़्त जी ख़बर ई न पई। राति जो देरि सां हू उथिया ऐं सारंग हुननि सां ॿिए ॾींहुं मयाणी हलण जो प्रोग्राम ठाहे हॉस्टल मोटी आयो। खट ते लेटियो त हुनखे सिंधु यादि पई ऐं सिंधुअ जी काफ़ीअ जा ॿोल हुन जे कननि में ॿुड़ण लॻा। सिंधुअ जी निड़ीअ मां नूर जा किरणा फुटा ऐं हर तरफ़ नूर ई नूर बिखिरजी वियो। संदसि आवाज़ु फिज़ा में तरण लॻो, जीअं हंज नीरे पाणीअ में तरंदो आहे। नूर जी धारा फ़र्श खां अर्श ॾांहुं वहण लॻी। हर तरफ़ खां कुन जा पड़लाव अचण लॻा ऐं काइनात नए सिर तख़लीक़ थियण लॻी, जंहिं में को ॾुख, ॾंभ, अहंज ऐं इज़ाउ न हो। जिते कारा ककर हुआ, भूरा बादल हुआ, मींहं फुणियूं हुयूं ऐं खिवण जहिड़ा खलकार हुआ। सुपरी खौंबा कपिड़ा पाए अखियूं खणी खिलिया हुआ ऐं धरतीअ तां सभई ॾुख धोपिजी विया हुआ। मेंढो मींहुं पुसायो हो, भंभावार बिना हुआ। उहो पुसियल मेंढो, भनड़ल भंभावार, उहे खिवणनि जहिड़ा खलकार ऐं मुर्क जी बाख, इहे ई हुन जी अणॾिठल अणसुहे पिरीअ जा औञाण हुआ। ऐं हुन पिरीअ जा पेरां हिन सिंधुअ जी पेशानीअ में ॾिठा हुआ। पहिरें ॾींहुं हुन सिंधुअ खे ॾिठो हो त सिंधुअ जी सूंहं हुनखे सफ़ा मुतासिर न कयो हो। पर अॼु हुनखे सिंधुअ में हिकु नई सूंहं नज़र आई हुई। का सूंहं अहिड़ी थींदी आहे जेका खिवण वांगुरु तजला ॾेई पंहिंजो पाण पसाईंदी आहे, पर का सूंहं अहिड़ी थींदी आहे जेका आस्ते आस्ते टिड़ंदी आहे, जीअं मुखड़ी आस्ते आस्ते टिड़ी गुल थींदी आहे। जंहिं सूंहं खे ॾिसी को विसरियल ख्वाब ऐं को अणॿुधल नग़मो यादि पवंदो आहे। शायदि हर इंसान जे रूह ते को नक्श चिटियल हूंदो आहे, को रंग रचियल हूंदो आहे ऐं को गीत पियो गुंजंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं कंहिं माण्हूअ खे ॾिसी पंहिंजे ई रूह ते चिटियल नक्श यादि पवंदो आहे। रंग टिड़ंदा आहिनि ऐं गीत जा पड़लाव ईंदा आहिनि। अॼु सारंग खे सिंधुअ में पंहिंजे ई रूह जा रंग नज़र आया हुआ। पंहिंजे ई अंदर जे बहार जी बू आई हुई। कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बू बहार जी।